जिस्म जे उज़वनि जो इस्तेमालु त तव्हां ॼाणो ई था, पर तव्हांजे जिस्म में कुझु अहिड़ा बि उज़वा आहिनि जंहिंजी तव्हांखे ख़बर न आहे त हिन जो कहिड़ो कमु आहे, न ई तव्हांखे अॼु ॾींहं ताईं कंहिं ॿुधायो आहे। हिन वीडियो खे शुरूअ खां आख़िर ताईं ॾिसंदा, छो त तव्हांखे इहो ॼाणणु तमामु ज़रूरी आहे, छो त हे तव्हांजो ई त जिस्म आहे। पंहिंजे हथनि सां तव्हां को बि कमु करे सघो था, पेरनि जी मदद सां हली सघो था, पर छा तव्हां पंहिंजे अखि जे कुंड में मौजूदु हिन शइ ते कॾहिं गौर कयो आहे? हे भला तव्हांखे छो मिलियो आहे? स्टे ट्यून्ड। 5 नंबर आहे भिरवूं। तव्हांजे अखि जी पिंभली, इहा त तव्हांखे ख़बर हूंदी त हे ॿाहिरां ईंदड़ मिटीअ खे अखि में पवण खां रोकींदी आहे, पर अखि ते भिरवनि जो कहिड़ो कमु आहे? ॾिठो वञे त इहे न बि हुजनि त को फ़र्क़ु न पवंदो, ॾिसण में ख़राबु लॻंदो, पर छा इन जो को तमामु ज़रूरी कमु बि आहे अखि में? त इन जो जवाबु आहे हा। हे तव्हांजी अखियुनि में मींहं जो पाणी पवण न ॾींदो आहे। तव्हांजे भिरवनि जी डिज़ाइन अहिड़ी थींदी आहे जंहिं जे मथां अगरि पाणी अचे त उन्हनि जी शेप जे करे उहो अखि में पवण बजाए साइड में किरंदो आहे ऐं अखि जो बचाव थींदो आहे। सिर्फ़ु मींहुं न, पर गर्मीअ जे वक़्तनि में जॾहिं पघर ईंदो आहे तॾहिं बि ईअं ई थींदो आहे, पघर साइडनि खां निकिरी हेठि किरी पवंदो आहे ऐं तव्हांजे ॾिसण जी हवास में का कमी न ईंदी आहे। मींहुं हुजे या खणी पघर वहे पियो, तव्हांखे साफ़ नज़र ईंदो। सभ खां मेन ॻाल्हि जेका तव्हांजे दिमाग़ में आई कोन, इंसान जे पघर में सॉल्ट यानी लूणु हूंदो आहे ऐं उहा जेकॾहिं अखि में पहुची वञे त साड़ पवंदी आहे, त इन करे भिरवूं वजूद में आयूं आहिनि त जीअं तव्हां पघर जे उन लूण खां बची सघो। ऐं नंबर 4 आहे ट्राइगस। दोस्तो, आमतौर ते ईअं सोचियो वियो हूंदो त जेको असांजे कन में हे उज़वो मौजूदु आहे इन जो को बि कमु न आहे, पर असल में इहा वॾे कम जी आहे। इहो कन जो हिसो आवाज़ कहिड़े तरफ़ खां अची रही आहे इहो सुञाणण में मदद कंदो आहे। फ़र्ज़ु कयो तव्हांजे साम्हूं खां जेका आवाज़ ईंदी त इहो ट्राइगस उन आवाज़ खे हिकु स्पीड ब्रेकर वांगुरु रोकींदो। उहो आवाज़ ऐं कन जे परदे जे विच में ट्राइगस अची वेंदो आहे, जंहिंजे करे उहा आवाज़ थोरी देरि में तव्हांजे कन में वेंदी आहे। इन जे मुक़ाबले जेका आवाज़ तव्हांजी पुठीअ ॾांहुं ईंदी आहे, मतिलबु पोयां ईंदड़ आवाज़ डायरेक्ट कन में हली वेंदी आहे, पर अॻियां खां ईंदड़ आवाज़ खे स्पीड ब्रेकर खे फेस करणो पवंदो आहे, जंहिंखां पोइ उहा कन में दाख़िल थींदी आहे। इन जे करे ई अॻियां ऐं पोयां ईंदड़ आवाज़नि में तव्हां फ़र्क़ु करे सघंदा आहियो। अगरि कन जो इहो हिसो न हुजे हा त तव्हांखे ख़बर ई न पहुची सघे हा त आवाज़ आख़िर अॻियां थी अचे या पुठीअ ॾांहुं थी अचे। नंबर 3 आहे ग्लेबेला। तव्हांजी ॿिन्ही अखियुनि जे विच ते जेका जॻह थींदी आहे उनखे ग्लेबेला चयो वेंदो आहे, पर हीअ जेका जॻह आहे इनखे तव्हां सिंपल न वठिजो। मतिलबु ॿिन्ही अखियुनि जे विच में जेका इहा जॻह आहे इहा हिकु वॾे कम जी शइ आहे। इन जॻह तां तव्हां पतो लॻाए सघो था त तव्हांजे जिस्म में पाणियाठ पूरी आहे या न आहे, मतिलबु किथे तव्हांजे जिस्म में पाणीअ जी कमी त न आहे। तव्हां केतिरो बि पंहिंजे खाइण पीअण ते ध्यानु ॾियो या केतिरी बि जिम में वर्जिश कयो, पर जेकॾहिं तव्हांजे जिस्म में पाणीअ जी कमी हूंदी त तव्हांजो जिस्म ऐं तव्हांजो दिमाग़ ॿई पंहिंजी पूरी ताक़त सां कमु न करे सघंदा। इन करे हमेशह पंहिंजो पाण खे हाइड्रेटेड रखंदा कयो, यानी जिस्म में पाणी इलाही मौजूदु हुजे। इलाही माण्हू पाणी पीए। जिस्म में पाणीअ जो मिक़दारु केतिरो आहे इन जो पतो तव्हां इन जॻह तां लॻाए सघो था। मतिलबु इन जॻह खे थोरो तव्हां पिंच कयो, यानी पंहिंजी ॿिन्हिनि चीचनि सां थोरो मोड़ियोसि। मोड़ण खां पोइ अगरि तव्हांजो ग्लेबेला वापसि ओड़ो ई थी वञे थो त मतिलबु नॉर्मल आहे, जिस्म में काफ़ी पाणी मौजूदु आहे। पर जेकॾहिं पिंच करण खां पोइ बि हू वापसि नॉर्मल न थियो, इन जो मतिलबु तव्हांजे जिस्म में ओतिरो पाणी न आहे जेतिरो हुनखे खपे। इहो ग्लेबेला इलाही जॻहियुनि ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। जापान में तव्हांजी इन जॻह खे ॾिसी करे ई ज्योतिष तव्हांजो मुस्तक़बिल ॿुधाए सघे थो ऐं ॿुध मज़हब में इहो मञियो वेंदो आहे त इन जॻह ते ई तव्हांजी टीं अखि हूंदी आहे। इहा त मां जस्ट हिकिड़ी अक़ीदे जी ॻाल्हि कई मुख़्तलिफ़ मज़हबनि जे हिसाब सां, पर साइंस जी नज़र में उनजो हिकिड़ो ई कमु आहे ऐं इहो आहे तव्हांजे जिस्म में मौजूदु पाणियाठ खे चेक कर। नंबर 2 प्लिकास लिमिनेरिस। तव्हां पंहिंजे अखि जे अंदरि हिन हिसे ते कॾहिं गौर कयो आहे? इन हिसे जो नालो आहे प्लिकास लिमिनेरिस। घणा माण्हू त हिन ते ध्यानु बि न ॾींदा आहिनि ऐं घणनि माण्हुनि खे लॻंदो आहे त इहो हिकु यूज़लेस बॉडी पार्ट आहे, यानी हिन जो को बि कमु न आहे।
पर दरअसल ही तव्हांजे जिस्म जी तमामु ज़रूरी अंगनि मां हिकु आहे। जॾहिं तव्हां सुबुह निंड में उथंदा आहियो त तव्हां पंहिंजी अखियुनि में चिपियूं ॾिसंदा आहियो, जंहिंखे इंग्लिश में रैम चयो वेंदो आहे। जेका दिन भर जी धूड़ मिटी असांजी अखियुनि में जमा थींदी आहे, पूरी राति दौरान उहा असांजे अखि जी न कुंड वटि अची जमा थींदी आहे। इनखे ई असां सुबुह सुबुह ॾिसंदा आहियूं ऐं असां पाणी हणी उनखे साफ़ु करे छॾींदा आहियूं। इहो गंदु असांजी अखियुनि में निकिरणु ॾाढो लाज़मी आहे। इन ई गंद खे इकठो कंदो आहे ऐं कढंदो आहे प्लीका सिलिमिनरिस नंबर 1 यूविला दरअसल काकड़े खे चयो वेंदो आहे। छा भला हिन जो को कमु आहे वात में? घटि माण्हू हिन जे बारे में सोचींदा आहिनि। दरअसल इहो जिस्म जे अंदरि थींदड़ कमनि जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। हे हवा मां ईंदड़ इन्फेक्शन कंदड़ बैक्टीरिया खां असांखे बचाईंदो आहे। जॾहिं बि को ख़तरनाक बैक्टीरिया वात जे वसीले असांजे जिस्म में दाख़िल थियण जी कोशिशि कंदो आहे, तॾहिं काकड़ो इनखे अंदरि जिस्म में वञण खां रोकींदो आहे। हाणे सभ खां वॾो सुवालु तव्हांजे दिलि में जेको पैदा थींदो हूंदो उहो इहो आहे त काकड़ो आख़िर छो हूंदो आहे, जंहिंखे असां सभु नापसंदि कंदा आहियूं। जॾहिं थधि लॻंदी आहे ऐं गलो ख़राबु थींदो आहे, हर कोई इन खां परे रहणु चाहींदो आहे। तव्हांजो त हे पंहिंजी साइज़ में फैलिजंदो वेंदो आहे, वॾो थींदो वेंदो आहे। जॾहिं को ताक़तवर बैक्टीरिया असांजे जिस्म में दाख़िल थियण जी कोशिशि कंदो आहे, तॾहिं उहो फैलिजंदो आहे, छो त उन सां विढ़ण में पंहिंजी पूरी ताक़त इस्तेमालु करणु चाहींदो आहे ऐं इन करे उहो वॾो थी वेंदो आहे। ॾींहं में केतिरा दफ़ा मुख़्तलिफ़ बैक्टीरिया तव्हांजे जिस्म में दाख़िल थियण जी कोशिशि कंदा हूंदा, हर दफ़े इहो काकड़ो तव्हांखे उन बैक्टीरिया जे हमले खां बचाईंदो आहे। मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ख़बर बि न पवंदी आहे। दोस्तों, अगर तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूरु कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।